बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह इंशिकाक। जॾहिं आसमान फाटंदो ऐं पंहिंजे पालणहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदो ऐं ॿुधण हक़ अथसि, ऐं जॾहिं ज़मीन पखेड़बी ऐं जेकी उन में हूंदो सो सभु कढी उछलींदी ऐं ख़ाली थींदी ऐं पंहिंजे पालणहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदी ऐं ॿुधण हक़ अथसि। ऐं माण्हू, तूं पंहिंजे पालणहार ॾांहुं पहुचण में तमामु घणी तकलीफ़ वठण वारो आहीं। जो उनखे वञी मिलंदे पोइ उहो माण्हू जंहिंखे संदसि सॼे हथ में संदसि अहमालनामो ॾिबो, तंहिंसां आसानीअ तरह सिघो ई हिसाबु कबो ऐं पंहिंजे घर वारनि ॾांहुं ख़ुशि थी मोटंदो। ऐं उहो माण्हू जंहिंखे संदसि अहमालनामो संदसि पुठीअ पोयां ॾिबो, सो सिघो ई मौत खे सॾींदो ऐं दोज़ख में घिड़ंदो, छो त उहो दुनिया में पंहिंजनि घर वारनि में ख़ुशहाल हो। बेशक उन ई भाइयो हो त अल्लाह ॾांहुं कॾहिं न मोटंदो, हाओ मोटंदो, छो त संदसि पालणहार उनखे ॾिसंदड़ आहे। पोइ शफ़क़ जो कसम खणां थो ऐं राति जो कसम, ऐं जंहिंखे गॾु कयो अथसि, ऐं चंड जो कसम जॾहिं पूरो रोशन थिए त हिक हाल खां ॿिए हाल ते ज़रूरु चढ़ंदो। पोइ हिननि काफ़िरनि खे छा थियो आहे जो ईमान न आणींदा आहिनि। जॾहिं वटनि क़ुरान पढ़िबो आहे त सजदो न कंदा आहिनि, बल्कि उहे काफ़िर कूड़ भाईंदा आहिनि ऐं जेकी पंहिंजनि दिलनि में सांभाईंदा आहिनि सो अल्लाह चङी तरह ॼाणंदड़ आहे। पोइ खेनि ॾुखो ईंदड़ अज़ाब जी ख़बर ॾे। पर जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन लाइ अणखुट अजर आहे।